आदत व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साथियो, हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिज गिरण जे मुतालिक़। जीअं त सिज गिरण ऐं चंड गिरण कुदरती अमल आहिनि, सो हिन साल भी सिज गिरण थी रहियो आहे। सिंध में 21 जून ते सिज गिरण थी रहियो आहे, जेको गुज़िरियल सिज गिरण जेको 26 दिसंबर 2019 ते थियो हो, उन जे निस्बत काफ़ी घणो ऐं असराइतो सिज गिरण थी रहियो आहे। साथियो, तव्हां वीडियो आख़िर में ॾिसंदा रहिजो। वीडियो जे आख़िर में असां तव्हांखे मुकमल उन्हनि शहरनि जी लिस्ट ॾींदासीं, ॿुधाईंदासीं त कहिड़े शहर में केतिरे क़दुरु सिज गिरण थींदो ऐं केतिरे क़दुरु ऊंदाही थींदी, ऐं हिन सिज गिरण जा कहिड़ा असर थींदा, समूरी मालूमात हिन वीडियो में। दोस्तों, वाज़े रहे त सखर, लाड़काणा ऐं भरपासे वारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुझु सेकंड जे लाइ 98% सिज ढकिजी सघे थो। सिज गिरण सबबि विचोली सिंध में 90% सिज गिरण लॻंदो, जॾहिं त थर, बदीन, सिजावल वारनि इलाइक़नि में पिणु 85% सिज गिरण थींदो। साथियो, हीउ सिज गिरण 21 जून 2020 आचर वारे ॾींहुं थींदो। सभ खां पहिरीं कुझु हिदायतूं, उन खां पोइ असां नज़र विझंदासीं त किथे केतिरो सिज गिरण लॻंदो। सिज गिरण में केतिरो बि थिए, पर उन जा असरात इंसानी सिहत ते असरअंदाज़ थियनि था। ख़ासि करे अखि ते इन जा ख़ासि असर पवंदा आहिनि। सिधी तरह निहारण सां नज़र वञी सघे थी, तंहिं करे आम चश्मे सां ॾिसण खां पासो कजो ऐं खुलियल अखि सां त बिल्कुलु बि नाहे ॾिसणो। ऐं जे ॾिसो था त वेल्डिंग महिल जेकी फिल्टर वारा चश्मा इस्तेमालु कया वेंदा आहिनि, जिन में सिज खां सवाइ कुझु बि ॾिसण में नथो अचे, उहे चश्मा पाए पोइ तव्हां सिज गिरण खे ॾिसण जे बारे में सोचिजो। उन खां घटि कंहिं बि सूरत में सिज खे ॾिसण खां पासो करणु ज़रूरी आहे। ॻाल्हि करियूं टाइम टेबल जी, त सिंध में सुबुह 9:26 खां 12:56 ताईं सिज गिरण रहंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कहिड़े टाइम ते सभ खां वधीक सिज गिरण असर पंहिंजा ॾेखारींदो, उहो टाइम टेबल कुझु हिन रीति आहे त कराचीअ में 10:59 ते सिज गिरण पंहिंजे उरूज ते हूंदो। ॻाल्हि करियूं हैदराबाद में त 11:03 ते सिज गिरण पंहिंजे उरूज ते हूंदो। लाड़काणे में 11:06 ते, सखर में 11:07 ते सिज गिरण पंहिंजे उरूज ते हूंदो। वाज़े रहे त सखर में मुकमल सिज गिरण थी सघे थो, ऐं उहो बि कुझु सेकंड जे लाइ थींदो। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं त बदीन में 11:02 ते सिज गिरण पंहिंजे उरूज ते हूंदो। घोटकीअ में 11:09 ते सिज गिरण पंहिंजे उरूज ते हूंदो। नवाबशाह में 11:04 ते सिज गिरण पंहिंजे उरूज ते हूंदो। उमरकोट में 11:06 ते सिज गिरण पंहिंजे उरूज ते हूंदो। सो सिज गिरण जो टोटल टाइम टेबल जेको सिंध में आहे, सुबुह जो 9:26 खां सिज गिरण शुरू थींदो ऐं 12:56 ताईं सिज गिरण जा असर रहंदा। सो पाण खे, पंहिंजे ॿारनि बच्चनि खे ऐं ॿुढनि खे ज़रूरु महफ़ूज़ रखिजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। जेकॾहिं चैनल ते न आहियो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़।